अजकल तवां असांजो पूरो जोर सिर्फ दुआन जे मथा है। अबा नमाज पढ़ के साईं मौली साहब दुआ कजा, अबा ज़कात दियो के मौली साहब दुआ कजा, अबा औलाद के कुरान पढ़ायो के साईं दुआ कजा। केडो भी वडो दुआ घुरण वारो पीर हुजे, वली हुजे, गौस हुजे, कुतुब हुजे, अब्दाल हुजे, पर नबी छो न हुजे। फकत दुआ जेसी ताईं बानो अमली कदम नथो खणे उहा कारे आमद साबित नथी थिए। कुरान पाक जी जेका आयत पढ़ी थम, इन आयत करीमा जे अंदर इहो ही फलसफो अल्लाह पाक बयान फरमायो आ। फरमाए तो वगल्लकतिल अबवाब वकालत हैतलक काल माअल्लाह। हजरत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आ, बादशाह मिस्र जी घरवारी हजरत जुलेखा हजरत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के कुरान तो फरमाए महल में घुराए, महल जा दरवाजा बंद करे, ताला लगाए, उनके गुनाह की दावत थी दिए। कुरान पाक वो मंजर बयान थो करे। फरमाए तो वगल्लकतिल अबवाब वकालत हैतलक काल माअल्लाह। हजरत जुलेखा महल जा दरवाजा बंद करे, ताला लगाए, गुनाह की दावत थी दिए। यूसुफ हालिया मुझी ख्वाहिश पूरी कर। जनाब यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम कुरान तो फरमाए अवल अल्लाह के तो सदे, हिकड़े पासे अल्लाह जी जात के तो सदे, बे पासे वरी अमली कदम थो खणे, दरवाजे दे थो ड्रोड़े। फरमाए तो वस्तबकल बाब, हालांकि खुद नबिया नबी जादवा संदज अब्बो याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम भी नबिया, वो जिंदा जरो जागदो मौजूदा। लेकिन कुरान तो फरमाए चना साहबो इन मुसीबत का बचन जे लाए, इन मुश्किलात का बचन जे लाए यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह दी जात के तो सदे। माई थी चवे हई तलक, हे तो चवे माअल्लाह। ए मुझा अल्लाह बराबर मां तुझो नबी भी आया, नबी जी औलाद भी आया, मां भी नबी आया, मुझो अबो भी नबी आ। लेकिन अज इन मुश्किल मां, इन मुसीबत मां न मां पान के पान बचाए तो सगा, न कि मुके मुझो अबो याकूब नबी बचाए तो सगे। अज इन मुश्किल मां, इन मुसीबत मां, इन बादशाह जी घरवारी जे फितने मां जेकरा मुके का ताकत बचाए सके थी, दुआ सिर्फ तो अल्लाह जी जात आ। आजकल मानू बवक्ते मुसीबत को चवे तो अल मदद या गौसे आदम, को चवे तो अल मदद या अली। हेरे कुरान पाक तो फरमाए यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह दी जात के तो सदे। बुधो चना साहबो अल्लाह की जात का सवाए कायनात में कंजी भी मुश्किल के हल करण वारो बो कोई भी ना है, सवाए अल्लाह जे कानी मुसीबत के दूर करण वारो बो कोई ना है। न कांजी मुसीबत न कांजी मुश्किल बे कांजे हथा हल थणिया, नवरी अल्लाह जी जात का सवा बे कांगे सडणो आ। चो तो मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह आ, चो बेशक केरा। फरमाए दो वयम सस्कल्ला बिजुर्रिन फला काशिफ लहू इल्लाहु। कुरान तो फरमाए अल्लाह जी जात का सवा
कंजी भी मुसीबत के कंजी मुश्किल के हल करण वारो बियो कोई भी ना है। लिहाजा अल्लाह जी जात का सवा मुश्किलात जी हल जिला बे कंगे सदणो भी ना है। इनजे करे फरमाए तो वला तदु मिन दुनिल्लाह माला यनफउक वला यदुरुक फइन फअलत फइन्नका इज़म मिनज़्ज़ालिमीन। फरमाया दो जंजे हाथ में न नफ़ा न नुकसाना बवक्त मुसीबत उन्हनि के न सरजो जंहिंजे हथ में नफ़ो भी आ नुकसान भी आ काइनात जो कब्जो कंट्रोल जंहिंजे हथ में आ उन्हीं के पुकारण तवां जो कम आ तवां जी मुश्किल के हल करण उन्हीं अल्लाह जी जात जो कम आ। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़ल इल्म फिल आसार व आला हिज़्बहू वल अंसार वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया व खातमिर रुसुल व अला आलिही व अस्हाबिही व आले बैती अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वग़ल्लक़तिल अब्वाब वक़ालत हैत लक क़ाल मआज़ल्लाह क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उदू रब्बकुम व अंतुम मूक़िनून बिल इजाबा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व आले बैतिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। जिस दौर पे दुनिया नाज़ा थी अब हम वो ज़माना भूल गए। जिस दौर पे दुनिया नाज़ा थी अब हम वो ज़माना भूल गए। औरों को जगाना याद रहा औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए। अदा तो अब भी होती है मस्जिद की फिजा में आए अनवर जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे वो ज़र्ब लगाना हम भूल गए। मुंह देख लिया आईने में
मुंह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। न थी हाल की जब हमें अपनी खबर, न थी हाल की जब हमें अपनी खबर। रहे देखते औरों के एबो हुनर, पड़ी अपनी खराबियों पर जो नजर, तो निगाह में कोई बुरा न रहा। जफर आदमी उसको न जानिएगा, गो हो वो के साही साहिबे फमोज का, जिसे ऐश में यादे खुदा न रही, जिसे तेश में खौफे खुदा न रहा। बरादरान इस्लाम, निहायत काबिल कदर गोट धनी बख्श चन्नो साहब ऐं गिरदो नवाजा बाशूर ऐं गयूर मुसलमानों, अज तवाई असा अजो के हिन अजीम शान प्रोग्राम में जेको मदरसा अलीउल मुर्तजा जे तरफा असांजे बिरादर अजीज मोहतरम कारी अब्दुल बारी साहब उनकी जमात जे तरफा जामिया मां फारिग थिंदड़ तलबा अजीज जे दस्तारे फजीलत जे हवाले से मुनक़द कयो वियो आ, उनमें शरीक थियायूं। दुआ है अल्लाह ताला जल जलालू तवां सां मिलनी जी हाज़री के मंजूर मकबूल फरमाए। वक्त काफी गुजरी चुको आ। बुखा पेरी असांजे अकाबिर उलमा इकराम जा मुफस्सल ऐं मुदल्लल बयानात थी चुका आहिनि। उन्हनि जी मुकम्मल ऐं मुदल्लल गुफ्तगू खां बाद में मुंहिंजो बयान ऐं सम्झा तो शायद ईअं आ जियां सिज जे साम्हूं कोई चिराग जलाए, लेकिन हुकुम थियो आ उन हुकुम जी तामील कंदे, जलसे वारन जी मानी खादी थम उहा हलाल कंदे चंद गालियों अर्ज कंदस। दुआ है त अल्लाह रब्बुल इज्जत मुखे हक ऐं सच जे चवण तवां के समझण जी तौफीक नसीब फरमाए। बाद अलिफाम व तफीम दुआ है परवरदिगार आलम तरफैन के अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। अजीज दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, ही अल्लाह ताला जल जलालू जो कानून ऐं ज़ाब्तो आ, तो जेसी ताईं बानो कंहिं बि मंजिल ताईं पहुचण जे लाइ अमली जदोजहद ऐं अमली कदम नाहे खणंदो, एसी ताईं अल्लाह पाक उन जी इमदाद ऐं नुसरत नाहे कंदो। जॾहिं बानो अमली कदम खणंदो आ मंजिल मक़सूद ते पहुचण जे लाइ, ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो राब्तो अल्लाह जी ज़ात सां कंदो आ, हिकड़े पासे खुदा के सॾंदो आ, ॿिए पासे अमली कदम खणंदो आ, त अल्लाह ताला पंहिंजी नुसरत ऐं मदद सां उनखे मंजिल मक़सूद ते पहुचाईंदो आ। अॼुकल्ह तव्हां असांजो पूरो ज़ोर सिर्फ दुआन जे मथां आहे। अबा निमाज़ पढ़ के साईं मौली साहब दुआ कजां, अबा ज़कात ॾियो के मौली साहब दुआ कजां, अबा औलाद के कुरान पढ़ायो के साईं दुआ कजां। केडो भी वडो दुआ घुरण वारो पीर हुजे, वली हुजे, गौस हुजे, कुतुब हुजे, अब्दाल हुजे, पर नबी छो न हुजे। फकत दुआ जेसी ताईं बानो अमली कदम नथो खणे उहा कार आमद साबित नथी थिए। कुरान पाक जी जेका आयत पढ़ी थम, इन आयत करीमा जे अंदर इहो ही फलसफो अल्लाह पाक बयान फरमायो आ। फरमाए तो वगल्लकतिल अबवाब वकालत हैत लक काल माअल्लाह। हजरत यूसुफ अलैहिस्सलात वस्सलाम अल्लाह जो नबी आ, बादशाह मिस्र जी घरवारी हजरत जुलेखा,
हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के कुरान तो फरमाए महल में घुराए, महल जा दरवाजा बंद करे, ताला लगाए, उनके गुनाह की दावत थी दिए। कुरान पाक वो मंजर बयान थो करे, फरमाए तो गल्लक़तिल अबवाब वक़ालत हैत लक क़ाल माअज़ल्लाह। हजरत जुलेखा महल जा दरवाजा बंद करे, ताला लगाए, गुनाह की दावत थी दिए। यूसुफ हालिया मुझी ख्वाहिश पूरी कर। जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम कुरान तो फरमाए अवल अल्लाह के तो सदे, इकड़े पासे अल्लाह जी जात के तो सदे, बे पासे वरी अमली कदम थो खणे, दरवाजे दे थो ड्रोड़े। फरमाए तो वस्तबकल बाब, हालांकि खुद नबिया नबी जादवा संदज अबो याकूब अलैहिस्सलाम भी नबिया, वो जिंदा जरो जागदो मौजूदा। लेकिन कुरान तो फरमाए चन्ना साहबो इन मुसीबत का बचन जे लाए, इन मुश्किलात का बचन जे लाए यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह दी जात के तो सदे। माई थी चवे हई तलक, हे तो चवे माअज़ल्लाह, ए मुझा अल्लाह बराबर मां तुझो नबी भी आया, नबी जी औलाद भी आया, मां भी नबी आया, मुझो अबो भी नबी आ। लेकिन अज इन मुश्किल मां, इन मुसीबत मां न मां पान के पान बचाए तो सगा, न कि मुके मुझो अबो याकूब नबी बचाए तो सगे। अज इन मुश्किल मां, इन मुसीबत मां, इन बादशाह जी घरवारी जे फितने मां जेकरा मुके का ताकत बचाए सके थी, दुआ सिर्फ तो अल्लाह जी जात आ। आजकल मानू भवक्ते मुसीबत को चवे तो अलमदद या गौसे आदम, को चवे तो अलमदद या अली। हेरे कुरान पाक तो फरमाए यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह दी जात के तो सदे। बुधो चना साबो अल्लाह की जात का सवाए कायनात में कंजी भी मुश्किल के हल करण वारो बो कोई भी ना है, सवाए अल्लाह जे कानी मुसीबत के दूर करण वारो बो कोई ना है। न कांजी मुसीबत न कांजी मुश्किल बे कांजे हथा हल थणिया, नवरी अल्लाह जी जात का सवा बे कांगे सदणो आ। जो तो मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह आ, चो बेशक केरा फरमाए दो वयम सस्कल्ला बिजुर्रिन फला काशिफ लहू इल्लाहु। कुरान तो फरमाए अल्लाह जी जात का सवा कांजी भी मुसीबत के, कांजी मुश्किल के हल करण वारो बो कोई भी ना है। लिहाजा अल्लाह जी जात का सवा मुश्किलात जी हल जिला बे कांगे सदणो भी ना है। इनजे करे फरमाए तो वला तदु मिन दूनिल्लाह माला यनफउक वला यदुरुक फइन फअलत फइन्नका इज़म मिनज़ ज़ालिमीन। फरमाया दो जंजे हाथ में न नफवा न नुकसाना, बवक्ते मुसीबत उनन के न सरजो, जंजे हाथ में नफो भी आ नुकसान भी आ, कायनात जो कब्जो कंट्रोल जंजे हाथ में आ, उन्हीं के पुकारण तवा जो कमा, तवा जी मुश्किल के हल करण उन्हीं अल्लाह जी जात जो कमा। बहरहाल अर्ज़ पे कम यूसुफ अलैहिस्सलाम हजरत जुलेखा जे फितने जे बचन जे लाए काके सदियो अल्लाह जी रात के सदे
जेकर अल्लाह जी जात का सवाए कांजी मुश्किल कांजे हथाल थणी हुजे हाथ यूसुफ अलैहिस्सलाम अबे याकूब के सदिया उन्हें के न तो सदे अल्लाह जी जात के तो सदे फरमाए तो माद अल्लाह इकड़े पासे दुआ घुरे अल्लाह जी जात के सदे फकत दुआ ते इक्तफा न कयई दुआ सा गडो गड वरी अमली कदम भी खयई मुफस्सरी ने कुरान लिखियो आ तो बज़ाहिर दिसे पियो तो दरवाजा भी बंद हिन ताला लगल हिन वरी उन दरवाजन दे डोड़न यो खिलाफ अकला लेकिन हजरत यूसुफ अलैहिस्सलाम दरवाजन दे डोड़े अमली ऐलान पियो करे ओ मुंहिंजा अल्लाह मां अब्दाया मां तुझो बानो आया बैसियत माने हुजण जे जेको मुंहिंजो कमाओ मां पंहिंजो कम कयो आ मुंहिंजो एतिरो इख्तियार आ तो डोड़े अची दरवाजे ताईं पहुचा हाणे तालन के टोड़े दरवाजन के खोले मूंखे आजाद कराइण तो अल्लाह जी ज़ात जो कम मालूम थियो तो वक्त मुसीबत सदणो आ तो सिर्फ अल्लाह जी ज़ात के सदणो आ आई सदण सा गडो गड वरी अमली कदम भी खणो आ दुआ सा गडो गड वरी अमली कदम भी खणो आ अल्लाह जो वायदो आ जड़ा बानो वक्त मुसीबत अल्लाह जी ज़ात के सदे अमली कदम भी खणे रब तो फरमाए मां जी जी करे जवाब भी दींदो मास वा मुश्किल भी हल कंदो मास मौलाना मुजफ्फर हुसैन कांदलवी रहमतुल्लाह अलैह जो मशहूर किस्सो आ शहर कांदला का दिल्ली जे तरफ सफर तो करे पैदल सफर तो करे हलंदे हलंदे दिठई हिकड़ो गोठा बाराड़ी जो उते मस्जिद वीरान पई हुई अची करे साथी गडोस उन के चई आजान दे उन आजान दिनी मस्जिद जी सफाई कयूं आजान बुधी करे गोठ मां भी हिकड़ो हमरा आयो इन नमाज पढ़ी नमाज पढ़न का बाद में मौलाना मुजफ्फर हुसैन कांदलवी रहमतुल्लाह अलैह उन गोठ वारे हमरा का पूछो अदा हे अल्लाह जो घर आ वीरान पयो आ हे मुसलमानन जी बस्ती आ छा वजह चई साईं वजह यो आ जो असा जे गोठ जो जिको खान आ जिको नवाब आ जिको वडेरो आ सरदार आ वो जेकर मस्जिद में अचे तो गोठ जा सब मानू मस्जिद में ईंदा ऐं मस्जिद आबाद थी वेंदी अल्लाह जो वली हो पांजो सफर छड़े दी नहीं चे मुखे वठी हल उन खान सा मुलाकात करा असुल खानो खराब खान नहीं नवाबन जो आ जो उहे सुधरी पवन न ते खलकत सब सुधरी पवन आई मानू अरबी जे अंदर मकुलवाद अन्नास अला दीन मुलुकिम मानू बादशाहन जे दीन ते वडेरन जे कढे जिनको अज MNA MP को मिनिस्टर अचे हा इते खलकत मापे ही ना आई मस्जिद में तवा असा गरीबन के अचन भी न देना पुलिस वाला जे वो अचन नमाज ते वडेरा त असा के जगह ही न मिलंदी पुता के निम जे हेठा बाहर नमाज पढ़ी पवंदी बहरहाल मौलाना मुजफ्फर हुसैन कांदलवी रहमतुल्लाह अलैह साथन के साण खणी दर्द दिल सा वनी करे उन के दावत थोड़ी उलमा इकराम लिखियो आ तो दावत हक जी हुजे दावत ॾियण वारो दर्द दिल सा दावत दे नतीजो न निकरे रिजल्ट न निकरे सवाल ही पैदा ना है पर वो दर्द भी हुजे वो इश्क भी हुजे न वो खुलूस भी हुजे न बहरहाल मौलाना खान सा मुलाकात कई जना खान जे मजलिस में वयो उलमा इकराम लिखियो आ हिकड़े पासे तवाइफ बेहया फाहिशा औरतन जो नाच पियो हले गाना पिया हलन बे पासे शराब जो दौर दौरो पियो हले ये पांजी मस्ती में मस्त हो थोड़ी देर का बाद में उनके इतला दिनी वही होश में आयो साईं अल्लाह जो बानो तवा सा मुलाकात करन तो चाहे
मौलाना उनसा मुलाकात कई, उनके दावत नहीं चाहिए हे खलकत जे कर सुधरी पवे गोठ जा मानू जे निमाज़ी थी पिया तुझे करे मस्जिद में आया अल्लाह जो घर आबाद थी पे हो तो सबनी जे निमाज जो सवाब रब तो के अता फरमाइंदो। पर जे तू ना आए मस्जिद वीरान रही, जे तू ना आए मस्जिद वीरान रही है बेनिमाज़ी रहा तो क़यामत जे ॾींहुं इन्हनि जो वज़न तुझे कंधनि ते हूंदो, इन्हनि जो अज़ाब भी तोखे थींदो। चई साईं मां मस्जिद में हलंदुम लेकिन मुझा बशर्त हिन, घणा बशर्त केड़ा? चई हिक तो मुखे निमाज पढ़न खां भी वुजू करण मुश्किल लगंदो आ, निमाज पढ़ंदुस पर बगैर वुजू जे पढ़ंदुस, वुजू न कंदुस। ऐं बियो शर्ती वा त शराब न छडंदुम ऐं तवाइफ बाजी के भी मां तरक न कंदुम, माना नाजायज तालुकात जिके मां औरतन सां रखां तो उहे भी खत्म न कंदुम, बेहयाई भी कंदो रहंदुम। हो अल्लाह जो वली हो, उन चयो अदा मां तो सां वायदो थो कयां, मां जाना त मुंहिंजो रब जाने, मां तो सां वायदो थो कयां तुंहिंजा मुतालबा मंज़ूर आहिनि, सिर्फ कदम ला खणी मस्जिद में अच बगैर वुजू जे ही भले पढ़ जाए पर अच सही। तवाइफ बादी के भी भले तरक न कर जाए, शराब खोरी के भी भले न छड़ जाए, शराब भी पियंदो रह तवाइफ बाजी भी कंदो रह बगैर वुजू जे भी पर अच त सही। उनचो वायदो आईंदुस, खान मजबूर थी हो न, उनजा सब मुतालबा पूरा थिया। हे जी अॼुकल्ह असांजा तबलीग जमात जा साथी मशहूर आहिनि जे लाइ बाबा ये भी गिदुड़े जी गिग आहिनि, ये छॾंदा न आहिनि, जहिड़ा भी बहाना अॻियो करे पर हे न छॾंदा। पोइ वरी हमरा वरी छा चवंदा, अगे बाबा ये वञ तबलीग करन इंडिया वाले को न अमेरिका वाले को वञ करन वाला सा मुसलमान को कलमा पे सिखेन तबलीग पे करन। मां तव्हां खां पुछां तो मुसलमानो, तव्हां जे औलाद के तव्हां जे पुटन के तकलीफ हुजे खुदा जे वास्ते बुधायो पहिरियां उन्हनि जो इलाज कंदो किनन गोठ वारन जा बार बे गोठ में को मानू बीमार हो जे उन जो इलाज कंदो। ए मुसलमान त असांजा पंहिंजा आहिनि न, अवल तो उन्हनि जो जेको आहे सो इस्लाह थियण खपंदी आहे न। बहरहाल मौलाना मुज़फ्फर हुसैन कांदलवी रहमतुल्लाह अलैहि खान का वादो वठी मस्जिद में आयो आ। ओ चना साहब इन जे करे रहमत वारे नबी, इज्जत वारे नबी, अजमत वारे नबी, 1,24,000 नबियन जे सरदार नबी मुझे पाक नबी मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, फरमाई इत्तकू फिरासतल मोमिने फइन्नहु यंजुरु बिन्नूर मिन नूरिल्लाह कमा काल। फरमाई फिरासत मोमिन जो लिहाज कंदा कयो, उनके ज़ाहिरी अल्फाज के ॾिसी करे उन ते एतराज न कंदा कयो, छो त अल्लाह वारो नूरे इलाही सां ॾिसंदो आ, जाते उन्हीअ जी नज़र कम कंदी आ उते तव्हां जी नज़र कम न कंदी। वो जो सबक पढ़ायो उन्हीअ खे पढ़ण तव्हां जो कम आ, दुनिया आखिरत में तव्हां जा बेड़ा पार करण अल्लाह जी ज़ात जो कम आ। तो असां जड़ो जे हुजे आ त उते ही मौलाना के फतवा दे आ न, बगैर वुदू जे वरी नमाज मोकल तो ने अची पढ़े, खान जे पी जी बादशाही आ। पर हुनन जे दिल में दर्द हो त कन का बहाने सा अल्लाह का के हिदायत अता फरमाए। बहरहाल मस्जिद में आयो मौलाना मुज़फ्फर हुसैन कांदलवी रहमतुल्लाह अलैहि वुजू करे बरकातू सलातुल हाजात जी नियत करे सर सजदे में रखी करे रोए थो रब जी जात के सदे तो। हे तबलीग जमात जा दोस्त भी बाजारन मां वनी करे नसवारन के पकड़े ईंदा थव, चरसन के पकड़े ईंदा थव, शराबन के पकड़े ईंदा थव, भंगोरन के पान सां गॾु वठी मस्जिद में ईंदा थव। अदा हलो त सही, अदा मां सिगरेट न छॾंदुम, कि बाबा भले न छॾ जाए सिगरेट पीअंदो रह जाए पर हल त सही।
अदा भंग न छड़ंदुम जे अदा भंग भी भले पियंदो रह, चर्स भी पियंदो रह, नसवार भी खाईंदो रह, पर हालत सही वठी अची वरी जमा जामीर मस्जिद में मौलाना मुज़फ़्फ़रुद्दीन कांदलवी वांगुर रोंदा था। ओ मौला असां जो जेको कमा हो असां कयो आ, हाणे तुंहिंजा बाना थई, हाणे मुंहिंजे लाइ हिदायत जा फैसला कराइण, इन हराम शयुनि खां तौबा कराइण तो अल्लाह जी ज़ात जो कमा। हे कुरान मुझे साम्हूं आ, अखियुनि सां ॾिठासीं जेके शराबिया बेनिमादिया राशिया चरसी ऐं भंगोरा उहे 5 वक्त नमाज जा त पाबंद थी विया, पर ताजुद गुज़ार बणिजी विया। जरा बानो कदम खणंदो आ त अल्लाह जी नुसरत ऐं उन जी मदद पहुची वेंदी आ, रब बाने के मंज़िल ते पहुचाईंदो। बहरहाल अर्ज पे करूं मौलाना मुज़फ़्फ़र हुसैन कांदलवी रहमतुल्लाह अलैह उन खान के दावत ॾेई करे उनका वायदो वठी करे बरकातूं सलातुल आजा जी नियत करे सर सजदे में रखी करे रोए थो ज़ारो कतार अल्लाह जी ज़ात के सॾे थो। ए मुंहिंजा अल्लाह मां भी तुंहिंजो बानो आया, खान भी तुंहिंजो बानो आ, हो उन्हीअ जी समझा, हे मुंहिंजी समझा, बग़ैर वुज़ू जे मस्जिद ताईं वठी अचण ते उन्हीअ खे आमादा बनाइण मुंहिंजो कमु आ। एतिरो मां कमु कयो थमाए हुन बि अचण जो फ़ैसिलो कयो आ, कदमड़ा खयो तुंहिंजे दरवाज़े ते अचे पियो। मौला हाणे वुज़ू कराए, हाणे वुज़ू कराए, तवाइफ बाज़ी का तौबा कराए, शराब बाज़ी का तौबा कराए, क़यामत ताईं पंहिंजो मुती ऐं फर्मा बरदार बनाइण तो अल्लाह जी ज़ात जो कमु आ। उलमा किराम लिखियो आ जॾहिं वो टाइम थियो सुबुह थी मस्जिद में खान वञण जो इरादो थो करे, दिल ते चोट लगी, ओ खान हया कर, अल्लाह जे बाने जी दुआ कबूल थी चुकी हुई, खान जे लाइ अल्लाह जे तरफा हिदायत जा फैसला थी चुका, लिहाजा दिल ते चोट लगी, ओ खान हया कर, जिंदगी नाफरमानी कई थई, सालन का बाद में पांजे परवरदिगार जे दरवाजे ते थो वञे, वरी बग़ैर वुज़ू जे नमाज़ पढ़ण थो वञे, वरी तवाइफ बादी का बाद भी न थो अचे, शराब खोरी का बाद भी न थो अचे। हया कर उन आकमुल आकमीन जी दरबार में केड़े अंदाज में वनी करे केड़ो चेरो खणी करे उते हाज़िर थींदे। जेको पहिरियां वुज़ू न पियो करे दिल ते चोट लगिया, नौकरन के चवे थो अवल मूंखे गुस्ल करायो, पहिरियां वुज़ू न पियो करे हाणे गुस्ल पियो करे, गुस्ल करे खुशबू लगाए नवा कपड़ा पाए मस्जिद में आयो आ। मस्जिद में अची मौलाना मुज़फ़्फ़र हुसैन कांदलवी जड़े वली कामिल जे पुठा अल्लाह पाक उन्हें के जमात सा नमाज नसीब कया, नमाज जे बरकत सा सलाम फिराइंदो वियो आ, गुनाहन खां तौबा कंदो वियो आ। छो त नमाज वडी मुबारक आ, नमाज वडी बरकत वाली चीज आ। हे अल्लाह जा दर रहमत वाला दर थव, हिते जरा को गुनाहन जा अंबार खणी ईंदो आ, हिन दर जी बरकत सा कसम आ खुदा जो अल्लाह उन्हें के गुनाहन खां धोई पाक बनाए करे वापस कंदो आ। सिद्दीक दिल सा तौबा थो करे, सिद्दीक दिल सा तौबा थो करे, छो त हे नमाज जी बरकत आ। लिखियो पियो आ कुरान पाक में, इन्न सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर, बेशक नमाज बेहया नहीं बुराइन खां रोकींदी आ। बहरहाल अर्ज पे कम जना बानो वक्त मुश्किल अल्लाह जी ज़ात के पुकारींदो आ ऐं मंज़िल मक़सूद ते पहुचण जे लाइ अमली कदम खणंदो आ, अल्लाह उन्हीअ जा बेड़ा पार कंदो आ, अल्लाह उन्हीअ के मंज़िल मक़सूद ते पहुचाईंदो आ। खान पंहिंजे सम्झ मुताबिक अमली कदम खया, पूरे मौलाना उनके हक में दुआ घुरी, अल्लाह खान जा बिन जानन में बेड़ा पार करे छड़िया।
लिहाजा मुसलमानों शराब के छड़न, जुआ के छड़न, जिना के छड़न वडी गाल कोनेगा। हिकड़े पासे अल्लाह जी जात के सडो मोला हिनन गुनाहन मां बचाइण सिर्फ तो अल्लाह जी जात जो कमा। हिकड़े पासे खुदा का दुआ घुरो, बे पासे अमली कदम खणो। इंशाअल्लाह अल्लाह से तवा के पंजो मुती फरमा बरदार बने। हदीस पाक में अचे थो, हदीस पाक में अचे तो एकड़ो पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबिया असहाबे सुफा मंजवा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हाजिर बाश गुलामा जंजो नालो हजरत रबी बिन काब असलमिया। एक रात पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज तहज्जुद उठवा। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उथंदे ॾिसी करे साहबी रसूल वुज़ू जो लोटो भरे अची पैगंबर पाक जे साम्हूं रखियो आ। रहमत जो समंड उथली पयो साहबी रसूल जी खिदमत के ॾिसी करे उन्हीं जी इताअत ऐं फर्मा बरदारी के ॾिसी करे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत जो समंड उथली पयो। रहमत वारे नबी, शान वारे नबी, इज्जत वारे नबी, 1,24,000 नबियन जे सरदार नबी मुझे पाक नबी मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सल्ली या रबी। जना उस्ताद शागिर्द के इताअत कंदे ॾिसंदो आहे तुंहिंजी दिल जो दर खुलंदो आहे, खुशी मां चवंदो आहे पुटाणे जेको घोड़ो अथई सो घुर। पाण फरमायूं सल्ली माशी तव कमा काल। फरमाई रबी जो कुछ घुरो थई सो घुर, जेको तुंहिंजी दिल चाहे थी वो घुर वो बुधा। दुआ मां घुरंदुम तुंहिंजी तमन्ना पूरी मुंहिंजो अल्लाह कंदो। चो तो तमन्नाऊं पूरियूं करण वारी ज़ात कंजी आ, चो अल्लाह जी ज़ात आ। पाण फरमायूं सल्ली माशी त जो घुरणो थई सो मूंखां घुर, घुर तूं दुआ मुरंदुम तुंहिंजो सवाल के पूरो मुंहिंजो अल्लाह कंदो। साहबी रसूल अर्ज़ तो करे असालुका मुराफतका फिल जन्नह, असालुका मुराफतका फिल जन्नह। ए अल्लाह जा रसूल चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मुखे महल न था खपन, मुखे माणियूं न थियूं खपन, मां तव्हांजो आशिक आहियां। दुनिया में भी मां तव्हां खां अलग रही नथो सघां। दिल चवंदी आ त हर घड़ी तो पाक मोहम्मद सां गॾु रहां। साईं नीअ जे करे ॿिया साहब भी घर हलिया वेंदा आहिनि, पर मां रात जो भी तो पाक मोहम्मद सां गॾु खिदमत जे लाइ रहंदो आहियां। साईं मुंहिंजी ख्वाहिशी आहे असालुका मुराफतका फिल जन्नह। साईं मां तव्हां खां जन्नत में मुराफकत घुरां थो, यानी रब क़यामत जॾहिं जन्नत में तव्हां सां गॾु हुजण जो शरफ मूंखे नसीब करे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿुधो चना साहबो रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो फरमाई फ़अइन्नी अला नफ्सिका बिकसरत सुजूद, फ़अइन्नी अला नफ्सिका बिकसरत सुजूद। पाण फरमायूं जेकर तू मूंसां गॾु जन्नत में रहण चाहीं थो, मुंहिंजी रिफ़ाक़त चाहीं थो, पोइ तोखे अमली कदम खणणो पवंदो, फ़क़ति दुआ सां कमु न हलंदो। साईं छा कयां? फरमाई फराइद ऐं वाजिबात सां गॾु नवाफिल जी सूरत में सजदन जी कसरत करण तुंहिंजो कमु आहे। क़यामत जे ॾींहुं तोखे मां मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में रहण जो शरफ नसीब करण अल्लाह जी ज़ात जो कमु आहे। मुसलमानो मालूम थियो तो फ़क़ति दुआ कम न कंदी, दुआ सां गॾो गॾु बाने के अमली कदम भी खणणो पवंदो। दुआ कयो त अल्लाह पाक तव्हां असांखे
दुआ सा गडो गड अमली कदम खण जी तौफीक नसीब फरमाए पांजी जिंदगी के सवारण जे लाए। वरना मुसलमानों उम्मत जो अकीदो ईमान आ ते 1,24,000 अंबिया एक पासे मुझे पाक नबी मोहम्मद करीम जो शान सबनी का मथे आ। लेकिन उनके बावजूद ख्वाजा अबू तालिब जे जिंदगी जा आखिरी अयामीन बुखारी शरीफ किताब तफसीर जे अंदर रिवायत मौजूदा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अबू तालिब जे सिरांदी का बिठाइन चवन था चाचा मुझे कन में आस्ते आवाज सा कलमो पण तुझो कमा क्या मजदी तुझी शफात कर मां मोहम्मद करीम जो कमा। लेकिन चाचो अमली कोई कदम न थो खणे, अमली कोई कदम न थो खणे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ भी कार्य आमद साबित न थी। अबू तालिब के ईमान जी तौफीक न थी मिले। दुआ कयो तवा असा के पंजी जिंदगी के सवारन जे लाए अमली कदम खण जी रब तौफीक नसीब फरमाए। मुसलमानों जिंदगी ते भरवसो नाए मुमकिन आ मता तवा असा जे जिंदगी जा आखिरी अयाम होजन। अज रब तवा के मौको नसीब कयो आ सिद्दीक दिल सा हर एक इंसान पांजे गुनाहन जो इस्तेजार करे। जो तो साहिबुल बैत अदरा माफी बैती हर घर वाले की खबरात मुझे घर में केड़ो सामान आ। हर इंसान के पांजे करतूतन किरदार जी खबर आ तो मां केतरो गुनाहगार आया। हर एक इंसान पांजे गुनाहन जो इस्तेजार करे सिद्दीक दिल सा तौबा करण आइंदा पांजे जिंदगी के संवारण जो अज़म करण तवा जो कम आ। आइंदा तवा जे लाइ हिदायत जा फैसला करण अल्लाह जी जात जो कम। दुआ है जो कुछ मुगल आयो अल्लाह पाक अमल करने की तौफीक नसीब फरमाए। जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन। या अल्लाह है जेके भी दोस्त इन जलसे जे अंदर आयान उन्हनि समूरन जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह समूरन जे दर्जात के बुलंद फरमा, समूरन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। या अल्लाह समूरन के दीन व इस्लाम जी सही समझ नसीब फरमा। समूरन जे बचड़न के कुरान जी दौलत नसीब फरमा। दीन व इस्लाम जे मथा अमल करण जी तौफीक नसीब फरमा। जन दोस्तन इन जलसे जे अंदर तावन कयो आ मुझा अल्लाह उन्हनि जे तावन के कबूल फरमा। या अल्लाह उन्हनि के इन अमल जे नतीजे में उन्हनि जे औलाद के नेक साले बड़ा। या अल्लाह उन्हनि जे औलाद के दीन इस्लाम जी तालीम नसीब फरमा। ए मुझा अल्लाह रिज़्क़ रोज़ी जे अंदर बरकत अता फरमा। पांजे हबीब जी रदा नसीब फरमा। बवक्त मौत कल में शहादत नसीब फरमा। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक। या मुसर्रिफ़ल क़ुलूब सरिफ़ क़ुलूबना अला दीनिक। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला खैर खल्क़ि व आलिहि व सहाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।